साथियों, मां आकिम अली नाले जो। साथियों, अॼु जेको असां मौज़ू डिस्कस करण था उहो पाकिस्तान जी तारीख़ जे मुतलिक़ आहे ऐं उन में पाकिस्तान जा कहिड़ा कहिड़ा मुल्की सदर रहिया ऐं उहे केतिरे केतिरे अरसे ताईं रहिया। अॼु जी गुफ़्तगू असांजी इन मुद्दे ते रहंदी। पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते आज़ादु थियो हुयो। उन खां पोइ पहिरियों ई मोहम्मद अली जनाह, कायद-ए-आज़म मोहम्मद अली जनाह खे गवर्नर जनरल मुक़ररु कयो वियो, जेको 15 अगस्त 1947 खां 11 सितंबर 1948 ताईं रहियो। कायद-ए-आज़म खे पाकिस्तान जो पहिरियों गवर्नर जनरल पिणु सॾियो वेंदो आहे। कायद-ए-आज़म जी वफ़ात खां पोइ सर ख्वाजा नाज़िमुद्दीन पाकिस्तान जो ॿियो नंबर गवर्नर जनरल मुक़ररु थियो, जेको 14 सितंबर 1948 खां 17 अक्टूबर 1951 ताईं। ख्वाजा नाज़िमुद्दीन जी गवर्नरशिप जे ड्यूरेशन खां पोइ टियों नंबर गवर्नर जनरल मुक़ररु थियो गुलाम मोहम्मद, जेको 17 अक्टूबर 1951 खां 6 अक्टूबर 1955 ताईं गवर्नर जनरल रहियो। उन खां पोइ पाकिस्तान जो चोथों गवर्नर जनरल ऐं पाकिस्तान जो आख़िरी गवर्नर जनरल इस्कंदर मिर्ज़ा रहियो, जेको 6 अक्टूबर 1955 खां 23 मार्च 1956 ताईं रहियो। 23 मार्च 1956 जे अरसे खां पोइ पाकिस्तान में गवर्नर जनरल जो सिस्टम ख़त्म थियो वियो ऐं सदारती निज़ाम जी शुरूआत थी। ऐं जेको पाकिस्तान जो उन टाइम ते इस्कंदर मिर्ज़ा जेको गवर्नर जनरल हुयो, उनखे ई पाकिस्तान जो पहिरियों सदर थियण जो एज़ाज़ु हासिलु आहे। इस्कंदर मिर्ज़ा पाकिस्तान जो पहिरियों सदर मुक़ररु थियो वियो, जेको 1956 खां 1958 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो। उन खां पोइ ॿियो नंबर सदर अयूब ख़ान मुक़ररु थियो, जेको 1958 खां 1969 ताईं पाकिस्तान जे सदारती निज़ाम जी पंहिंजे सरपरस्ती या पंहिंजे ताक़त या पंहिंजे असर जे हेठि रखियो। इन जो जेको सदारती अरसो आहे उहो 1958 खां 1969 ताईं। उन खां पोइ याहिया खान पाकिस्तान जो 2 नंबर सदर मुंतखब थियो, जेको पाकिस्तान जी हुकूमती सतह ते 1969 खां 1971 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो। उन खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जेको पाकिस्तान जो चोथों सदर मुक़ररु कयो वियो ऐं हिन 1971 खां 1973 ताईं पाकिस्तान में सदर जी हैसियत सां पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। उन खां पोइ 5 नंबर सदर फज़ल इलाही चौधरी मुक़ररु थियो, जेको 1973 खां 1978 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो ऐं हिन खे पाकिस्तान जे 5 सदर हुजण जो एज़ाज़ु हासिलु आहे। उन खां पोइ 6हों सदर पाकिस्तान जो ज़ियाउल हक़ मुक़ररु थियो, जेको 1978 खां 1988 ताईं पाकिस्तान जे सदर जी हैसियत सां पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदो रहियो। ज़ियाउल हक़ खां पोइ गुलाम इसाक़ खान खे पाकिस्तान जो सदर मुक़ररु कयो वियो, जेको 7 सदर यानी 7 सदर हुजण जो एज़ाज़ु हासिलु करे। हिन जी जेका सदारती अरसो हुयो उहो 1988 खां 1993 ताईं। उन खां पोइ पाकिस्तान जो 8हों सदर मुक़ररु कयो वियो फारूक लगारी खे, जेको 1993 खां 1997 ताईं मुक़ररु रहियो ऐं इन अरसे जे दौरान पंहिंजे सदारती ज़िम्मेवारियूं निभायूं। उन खां पोइ पाकिस्तान जे 9 सदर जो एज़ाज़ु हासिलु आहे मोहम्मद रफ़ीक तारक खे, जेको 1998 खां 2001 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो आहे। उन खां पोइ 10हों सदर पाकिस्तान जो परवेज़ मुशर्रफ मुक़ररु थियो। परवेज़ मुशर्रफ 2001 खां वठी 2008 ताईं पाकिस्तान जे सदारती हैसियत में पंहिंजा फ़र्ज़ निभाया ऐं पाकिस्तान जे 10 सदर हुजण जो एज़ाज़ु रखियो। उन खां पोइ 11हों सदर मुक़ररु थियो आसिफ अली ज़रदारी, जेको 2008 खां 2013 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो ऐं हिन पंहिंजे सदारती निज़ाम जे दौरान सदारती ज़िम्मेवारियुनि खे सदारती कमनि खे सरअंजाम ॾिनो। उन खां पोइ 12हों सदर ममनून हुसैन मुक़ररु थियो, जेको 2013 खां 2018 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो आहे। ममनून हुसैन खां पोइ 13हों सदर आरिफ अलवी, जेको 2018 जे इलेक्शन खां पोइ मुक़ररु थियो आहे ऐं हिन टाइम ते पाकिस्तान जे सदर जी सूरत में अञा मौजूदु आहे। हीउ सदर आरिफ अलवी खे असां पाकिस्तान जे 13 सदर हुजण जो शरफ़ बख़्शूं था, छो त हीउ पाकिस्तान जो 13 नंबर सदर रही करे पंहिंजो फ़र्ज़ निभाए रहियो आहे। साथियों, ही हुया पाकिस्तान जा उहे सदर जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि में पंहिंजी तरतीब सां पाकिस्तान जी सदारती एज़ाज़ ते रहिया आहिनि ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदा रहिया आहिनि।